चाचा सब कुछ थी तू दिल जाए कर। रही गाल बेजार खान के साले जो खून खबर कोन दी तुम ये छिके पेट में भी कढदो मास। अब ये ड्रामन जा डायलॉग ये ड्राड़ा ये ठकावे बंदूकुन जा ठकाव इस मां पंहिंजे में ॻाल्हाईंदो आहियां पियो। ये जेको सोढो अथई न सोढो मुंहिंजी ॻाल्हि तूं लिखी वठ। इहो कॾहिं बि तोसां शादी कोन कंदो। हा इहा तुंहिंजे दिल जी हसरत हूंदी त असांजी शादी न थिए, पर हाणे असांखे हिकु टिण खां केर बि नथो रोकी सघे। अदा अदस तूं त हाँ भेण, मां तव्हां सभिनी नज़रुनि में मरी चुको हुअसि ऐं तव्हांजे लाशे मथां रना हो उहो लाश मुंहिंजो न हो ऐं तव्हां जंहिं क़बर जे मथां जी गुल छटींदा हो न उहा क़बर मुंहिंजी न आहे। दुनिया मकाफ़ात अमल है अदा शहज़ोर ख़ान। हिते हर इंसान के पंहिंजे अमलनि जो कीतो ॾियणो ई पवंदो। इनफैक्ट करे करे त माउ पीउ जे गुनाहनि जी सज़ा भी औलाद खे ई मिलंदी आहे।